बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध पब्लिक सर्विस कमीशन सेकेंडरी स्कूल टीचर जी क्लास में ऐं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु असांजो मौज़ू आहे सिंधी शाइरी जो ॿियो दौरु, समन जो दौरु, जेको 1351 खां 1520 ताईं शुमारु कयो वञे थो। उन खां पहिरीं असां सिंधी शाइरी जो पहिरियों दौरु, सुमरन जो दौरु कवर करे चुका आहियूं। समन जे दौर जो पहिरियों हुकुमरान जामुनड़, जंहिं सभ खां अवल सेवस्तान सेवण वारे इलाइक़े ते हुकूमत कई ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते सॼी सिंध ते हुकूमत करणु लॻो। समन दौर जो आख़िरी हुकुमरान जाम फेरोज़ हो। समा टोटल 19 हुकुमरान थी गुज़रिया आहिनि, जंहिं मंझां 2 मशहूरु हुकुमरान जाम तमाची ऐं जाम निज़ामुद्दीन, जंहिंखे जाम नंदो जे नाले सां सुञातो वञे थो, जंहिंजी मज़ार मकली टकरी ते आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुरमी नूरी जाम तमाची जो वास्तो हिन दौर सां आहे, जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुर कामोड में ॻायो आहे। इश्किया दास्तान, लाखे फुलाणे ऐं उॾण जो किस्सो, जाम लाखे ऐं महराणी जो किस्सो, जाम ओढे ऐं होतल परी जो किस्सो हिन दौर जा अहम किस्सा आहिनि। समन जे दौर खे सिंधी अदब जो इर्तिक़ाई दौरु चयो वञे थो, छाकाणि त हिन दौर में सिंधी शाइरी तरक़ी करणु लॻो। मामूई फ़क़ीर, जेके असल में 7 भाइर हुआ, जॾहिं ठठे वारे शहर गादी वारे हंधि दाख़िल थिया, उते सभिनी 7 भाइरनि हिकिड़ो बैत चयो। बैत नंबर 1 आहे: हाक वांदो हाकड़ो भॼंदी बंद अरोड़, बै मच्छी ऐं लोड़ समय वेंदा सुखड़ी। शेख हमाद जमाली हिन दौर जो शाइर है। शेख हमाद उच शरीफ़ जे बुज़ुर्ग शेख हमाद जो ॾोहिटो हो, रशीद जो पुटु हो। जाम जोणे तख़्त जे वारसनि जाम तमाची ऐं जाम सलाउद्दीन खे गिरफ़्तार करे दहली ॾांहुं रवानो कयो। शेख हमाद वटि जाम तमाची जी माउ वटि ईंदी हुई ऐं दुआ लाइ हिन हिकिड़ो फ़िक्रो चयो, बैत चयो: जूणो मत ओणो आ तमाची आ, बाजारी बाज पए तोसी ठठोरा। इसाक आंगर बि हिन दौर जो शाइर आहे, जंहिंजो सिंधी अदब में असांखे हिकु शेर मिले थो: थियां मां झिरक विया सॼण जे सप ते, मन कन डर्क ॿोली बाजारी मुंहुं सी। इसाक आंगर हैदराबाद में रहंदो हो। नूह होथियाणी जो बि मखदूम शेख हमाद जमाली जियां हिकु बैत मिले थो: जूणू वञी झोरे मारियो, जाम तमाची शेरें चाढ़ियो। समा दौर में समा जूं महफ़िलूं थींदियूं हुयूं। मखदूम अहमद महफ़िल में हो। हिकिड़े सोनारे छोकिरे बैत चयो: सॾु सुणीअ प्रिय जो वांगी जेन वरनि, कूड़ी दावा दोस्त जी कुॼाड़ी खे कनि। इहो बैत ॿुधण खां पोइ मखदूम उते ई दम धणी हवाले कयो।